दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। एसएसपी दादू, ज़िला इंतज़ामिया दादू, म्यूनिसिपल कमेटी दादू ऐं ट्रैफिक पुलिस दादू जे तावन सां दादू राति जो माल बरदार ट्रकूं दाख़िल करण ॾींहं जो शहर में दाख़िल थियण वारो सिलसिलो रुकिजी न सघियो। वीडियो में ॾिसी सघो था त स्टेशन रोड ते हिक त वापारियुनि पारां दुकाननि खां ॿाहिरि सामान नज़र अची रहियो आहे, ॿियो त कहिड़नि वापारियुनि ट्रैफिक पुलिस इंचार्ज खे रिश्वत ॾेई माल बरदार ट्रकूं ऐं शहज़ोर गाॾियूं राति जो शहर दाख़िल थियण बजाए ॾींहं ॾिठे जो विच शहर में कीअं दाख़िल थियूं। विच शहर में स्टेशन रोड ते माल बरदार ट्रकूं विच रोड ते बीहारण सबबि शहरी ट्रैफिक खे वापारियुनि दुकानदारनि हर रोज़ जे बुनियादनि ते परेशान करे छॾियो। मोरो लाड़काणो ऐं जोही मोड़ खां ईंदड़ माल बरदार ट्रकूं शहर में दाख़िल कराइण सां असां बी सेक्शन, ए सेक्शन, मोंदड़ नाको, चेक पोस्ट जोही मोड़ चेक पोस्ट ऐं ट्रैफिक पुलिस इंचार्ज खे 5 खां 10 हज़ार रिश्वत ॾेई माल बरदार ट्रकुनि खे शहर में आणे सामान लहिराईंदा आहिनि वापारी दुकानदार जा ज़रिया। असां दादू जा सियासी समाजी शहरी हलकनि सां आख़िर दाह कंहिंखे ॾियूं। हिक तरफ़ दादू जा वापारी एसएसपी दादू खे हार था पाराइनि, ॿिए तरफ़ एसएसपी दादू ख़ामोशी जी सूती पई छॾी आहे। दादू जा शहरी